कंहिंखे ॿियो या चौथो भेरो वज़ीर आज़म बनाइण बदिरां जंहिंखे मौक़ो नाहे मिलियो उनखे मौक़ो ॾियो। अवां मौक़ो ॾींदा त वादो कयूं था त अवां खे मायूस न कंदासीं। एबटाबाद में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सभु सियासी जमायतूं पुराणी सियासत में लॻल आहिनि। मुल्क खे मसइलनि मां कढण लाइ नई सियासी ताक़त जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी वटि मुल्क जी तरक़ी ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जो मंसूबो मौजूदु आहे। भारत असांजी पॉलिसीज़ ते अमल करे तरक्की कई। गलत पॉलिसीज़ सबब मुल्क हिक डॉलर जो मोहताज आहे। सदाई पंहिंजनि पेरनि ते पाण कुहाड़ी हई आहे। ख़राब हालतुनि जो सबब असांजा पंहिंजा फ़ैसला आहिनि। लाहौर में वापारनि खे ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त असां पाण ई पार्लियामेंट ऐं वज़ीर आज़म सां ज़्यादतियूं कयूं ऐं पोइ मुल्क कंहिं जे हवाले करे छॾियो। रिव्यू ऐं मईशत तबाही जो शिकार आहे। व्याज जी शरह सबब कारोबार मुमकिन न रहियो आहे। नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म तौर चूंडिजी वियो त खेसि हल्फ खणाईंदुसि। सियासतदान इंतज़ामिया गॾु वेही मुल्की मसइला हल करे सघनि था। चूंडुनि में सभिनी खे हिक जहिड़ा मौक़ा फराहम करण इलेक्शन कमीशन जी हुकूमत जो कमु आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त सदर वटि इंतज़ामी इख्तियार नाहे, रुगो मामलनि ॾांहुं ध्यानु छिकाए सघे थो। उमीदूं पंहिंजी जॻह ते, पर को बि अहिड़ो क़दम न खणंदुसि जंहिंजी आइन में इजाज़त न हुजे। 9 मई जी मसम्मत करे चुको आहियां। तशद्दुद जी हिमायत नथी करे सघिजे। निगरां वज़ीर आज़म अनवर अल हक काकड़ जे असासन जा तफ़सील KTN न्यूज़ हथ करे वरिता। अनवर अल हक काकड़ 4,81,82,580 रुपयनि जे असासन जो मालिक निकितो। निगरां वज़ीर आज़म 10 तोला सोन जी क़ीमत 80,000 रुपया ऐं 20 एकड़ ज़रई ज़मीन जी मालियत 80 लख रुपया ज़ाहिर कई। अनवर अल हक काकड़ जा पाकिस्तान चागी माइनिंग लिमिटेड में 50,000 जा शेयर्स बि आहिनि। निगरां वज़ीर आज़म वटि ॿिनि बैंक्स में 2 करोड़ 20 लख रुपया कैश जी सूरत में बि मौजूदु आहिनि। नाणेवारी निगरां वज़ीर शमशाद अख्तर जे असासन जा तफ़सील बि साम्हूं अची विया। शमशाद अख्तर कराची डिफेंस में 40 लख रुपयनि जो घर ज़ाहिर कयो। कराची DHA में हिक प्लाट जी क़ीमत 1,25,000 रुपया ज़ाहिर कई वई। निगरां नाणेवारी वज़ीर खे 2 मिल्कियतूं पीउ तरफ़ां तोहफ़े में बि मिलियूं। शमशाद अख्तर 2 अरब 69 करोड़ रुपयनि जो नओं पाकिस्तान सर्टिफिकेट बि हासिल कयो। शमशाद अख्तर जा PSO में 3 लख रुपयनि खां वधीक शेयर्स बि आहिनि। IMF पारां किस्त जारी करण वारे इम्कान बाद स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। इंटरबैंक में डॉलर बि सस्तो थी वियो। स्टॉक एक्सचेंज में 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 57,000 जी हद पार करे वियो। इंटरबैंक में बि डॉलर 2 रुपया 14 पैसा सस्तो थियण बाद 286 रुपयनि जो थी वियो। PTI चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी इस्लामाबाद हाईकोर्ट जे चीफ जस्टिस ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। PTI चेयरमैन सां नवे इख़्लाईअ वारी मुलाक़ात लाइ दाख़िल दरख़्वास्त कंहिं ॿी अदालत में लॻाइण जी इस्तदा। अदालत बार काउंसिल्स खे नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट में 2 ॿारनि खे माउ खां खसे ज़बरदस्ती बलोचिस्तान खणी वञण वारे केस जी ॿुधणी। अदालत पारां 12 बाज़ियाब न थियण ते कावड़ जो इज़हार। IG सिंध IG बलोचिस्तान सिंध ऐं बलोचिस्तान जा घरू सेक्रेटरीज़ 4 डिसंबर ते तलब। IG सिंध ऐं बलोचिस्तान खे ॿारनि सां गॾु अदालत में पेश थियण जो हुकुम। दहशतगर्द पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि सां राब्ते में आहिनि। इदारनि वटि मालूमात बि मौजूदु आहे। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ारा बलोच चयो आहे त ॻुझी मालूमात ते अफ़गानिस्तान जी उभरी हुकूमत खे दहशतगर्दनि जे ठिकाणनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो चयो आहे। 58,368 गैर मुल्की पाकिस्तान छॾे चुका आहिनि।
सिंध हुकूमत फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण वारी सुप्रीम कोर्ट जे फैसले खिलाफ अपील दाख़िल कराए छॾी। फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण वारे फैसले खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा। अपील ते फैसले ताईं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल करण जी इस्तदा। आर्मी एक्ट ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट जा कलअदम करार ॾिनल कलम बि बहाल करण जी इस्तदा। सिंध हुकूमत मौक़िफ़ इख़्तियार कयो त फौजी थाकनि ते हमलनि में मुलविस जवाबदारनि जो ट्रायल फौजी अदालत में थियणु घुरिजे। इसराइली फौज जी दहशतगर्दी जारी, गज़ा ते बमबारी जो सिलसिलो रुकिजी न सघियो। इसराइली फौज जो मस्जिद ते हमलो, 50 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। शहीद फ़लस्तीनी जो अंगु 11,000 खां वधी वियो, 25,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी शामिल। गज़ा में इसराइल खे रोकण में नाकाम करियल क़ौमुनि जी सलामती कमेटी इसराइली यरगमालनि जी आज़ादीअ वारो ठहराउ मंज़ूर करे वरितो। गज़ा में इंसानी बुनियादुनि ते जंगबंदीअ वारो ठहराउ ॿीहर रद्द। सिक्योरिटी फोर्सेस जो ॻुझे इतला ते पिशावर जे इलाइक़े बटबीर में ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि में कमांडर समीउल्लाह, उस्मान, इमरान ऐं उमर शामिल। डेरा इस्माइल खान में बि सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन, पाक फौज जो हिकु जवान शहीद। इस्लामाबाद हाईकोर्ट में साइफर केस में जेल ट्रायल खिलाफ इंट्राकोर्ट अपील ते ॿुधणी। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त सिंगल बेंच लिखियो आहे त जेल ट्रायल में ओपन ट्रायल हुअणु घुरिजे। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रिमार्क्स ॾींदे चयो त ओपन ट्रायल जो मतिलबु ओपन ट्रायल आहे। असांखे बि सिंगल बेंच वांगुरु मुतमइन कयो। अमरीकी सदर जो बाइडन सिंध जाए अदील मंगी के वफ़ाक़ी एपलेस कोर्ट में जज नामज़द करे छॾियो। 46 सालनि जे अदील मंगी जो तालुक़ कराची सां आहे। व्हाइट हाउस अदील मंगी समेत 8 ॼणनि खे जज तौरु नामज़द करण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो आहे। सिंध में मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में औरत समेत 6 ॼणा फौत, 12 ज़ख़्मी। बदीन वेझो तेज़ रफ़्तार कार खाई में किरी पई, औरत फौत, 3 ज़ख़्मी। मंसूराबाद वेझो कंपनीअ में मशीन जो बंडल किरण सबबि पोरित फौत, 2 ज़ख़्मी। जगबाबाद में मज़दा जे टक्कर में औरत फौत। मंसूराबाद वेझो कोयले जी कंपनी में कम दौरान पोरित हाजी खान मशीन में कपड़ो फासण सबबि विझड़ी फौत। न्यू सैदाबाद वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल 1 ॼणो फौत। सिंध रेंजर्स जो गैर कानूनी हाइड्रेंट्स खिलाफ मंगोपी नॉर्दर्न बाईपास भरिसां ऑपरेशन। 9 गैर कानूनी वाटर टैंकर खे तहवील में वठी 11 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। तर्जुमान मौजब रेंजर्स पारां मजमूई तौर 94 ऑपरेशन दौरान 187 गैर कानूनी हाइड्रेंट्स खिलाफ कार्रवाई कई वई आहे। हैदराबाद में पुरस्कार नमूने फौत थियल मांझंद वासण मुर्क पीरज़ादो जे वारसनि क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो। मुर्क जी माउ ऐं भेण चयो त मुर्क खे सैफ जतोई नाले शख़्स तंग कंदो हो। आबखात जो इतला बि सैफ ॾिनो। मुर्क जंहिं फ्लैट में रहंदी हुई उहो बि सैफ वठी ॾिनो हो। मुर्क जे जिस्म ते तशद्दुद जा निशान बि हुआ। दादू में मेहर जे ॻोठ क़ाइम खोसो वासण बेवा औरत खे शादी जो ॾटो ॾेई 5 महीननि ताईं ज़्यादतीअ जो निशानो बनाइण जो इंकशाफ। औरत इल्ज़ाम हणंदे चयो त हयात खोसो शादीअ जो ॾटो ॾेई 5 महीननि ताईं ज़्यादती जो निशानो बणाईंदो रहियो। हाणे जवाबदार ब्लैकमेल करे पैसा घुरी रहियो आहे। क्रिकेट वर्ल्ड कप जो भारत सां फाइनल केरु खेलंदो, फ़ैसिलो अॼु थी वेंदो। ॿी सेमीफाइनल में ॾखण अफ्रीका जी ऑस्ट्रेलिया खिलाफ बैटिंग जारी। मैच खटींदड़ टीम आचर ते भारत सां मुहारो अटकाईंदी।